अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। पाकिस्तान में मक़बूज़ा कश्मीर में भारत पारां केमिकल हथियार इस्तेमाल करण जा सबूत पेश करे वरिता। दुनिया खे उहो बि ॿुधाए छॾियो त भारत दाइश जा 5 तरबियती कैंप हलाए रहियो आहे। भारत जे चहिरे तां नक़ाब हटाइण लाइ दस्तावेज़ी सबूत दुनिया जे साम्हूं रखे छॾिया। समूरे मुल्क में कंटोनमेंट बोर्ड जे बल्दियाती चूंडुनि जो पोलिंग अमल मुकमल थियण खां पोइ वोटिंग जी ॻणप, गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा अचण जो सिलसिलो बि जारी। इलेक्शन कमीशन चयो आहे त पुरअमन चूंडुनि ते ज़िलई इंतिज़ामिया, पुलिस, कानून लागू कंदड़ इदारनि जी वाखाण कई। उमेद आहे त वफ़ाक़ी हुकूमत सूबाई हुकूमतुनि जे तावन सां जल्द खां जल्द बल्दियाती चूंडूं कराईंदी। ऐं पाकिस्तान मीडिया बिल अथॉरिटीअ जे ख़िलाफ़ सहाफ़ियुनि जो पार्लियामेंट जे साम्हूं धरणो। अॻुवाण पार्लियामेंट जे इजलास ताईं वेठा रहंदा। धरणे खां अॻु नेशनल प्रेस क्लब जे ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरे में नून लीग, पीपल्स पार्टी, JUIF जा नुमाइंदा बि शरीक। दौड़ पीपी शहीद भुट्टो तालिक़े दौड़ पारां शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे खून सां इंसाफ़ लाइ प्रेस क्लब दौड़ अॻियां बुख हड़ताल करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। दौड़ तालिक़े अॻुवाण एजाज़ महेसर, अयाज़ जमाली, अली हसन मंगी ऐं ॿियनि चयो त 25 सालनि खां वधीक अरसो गुज़री वियो आहे, पर मीर मुर्तज़ा भुट्टो जे खून सां इंसाफ़ नाहे थियो। हुननि मुतालबो कयो त मीर मुर्तज़ा भुट्टो जे केस खे रीओपन करे केस खे ॿीहर हलाए इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो। IBS अखर पारां 2018 में टेस्ट पास करे भर्ती थियल JEST ऐं ECT जे उस्तादनि खे पको न करण वारे अमल ख़िलाफ़ JEST ऐं ECT एक्शन कमेटी शहीद बेनज़ीराबाद पारां अली रज़ा ज़रदारी, मीर अयाज़ टालपुर, सज्जाद हुसैन कलेरी, ज़फ़रुल्लाह रुस्तमानी, मंसूर बिरोही, अज़हार आलमानी, आलमगीर शाहानी, साबिर अली ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त IBS अखर पारां JEST ऐं ECT जे उस्तादनि खे 2018 में SNA हुजण जे बावजूदि असांखे कॉन्ट्रेक्टर ते भर्ती करे आला तालीम ऐं लाॻापियल प्रोफेशनल डिग्रियूं हुअण जे बावजूदि असांखे सालियानी इंक्रीमेंट खां महरूम रखियो वियो आहे त मथां वरी कॉन्ट्रेक्टर तलवार लड़काए मेरिट ते आयल उस्तादनि खे ज़हनी मरीज़ बणाइण जी कोशिशि कई पई वञे ऐं नयूं भर्तियूं कॉन्ट्रेक्ट बदिरां मुस्तक़िल बुनियाद ते कयूं पियूं वञनि, जंहिंसां असांजे सीनियरिटी सख़्तु मुतासिर थींदी, जेको असां ज़ुल्म आहे। हुननि PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, सिंध हुकूमत तालीम खाते जे सूबाई वज़ीर, सेक्रेटरी तालीम ऐं ॿियनि बि सवारनि खां मुतालबो कयो आहे त असांखे पको करे असांजे सालियानी इंक्रीमेंट बहाल करे असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।